नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िलो مسئلن जे वर चढ़ियल है। सॼे ज़िले में तालीम, सिहत, रोड, रस्तन समेत ड्रेनेज जो निज़ाम धर्म बरहम लॻियल है। अहिड़ो इज़हार मटियारी मीडिया फोरम ते सियासी समाजी सहाफ़ियुनि जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सीनियर सहाफ़ी शाहिद शम्स मेमण, खैबर प्रेस क्लब जे सदर सीनियर सहाफ़ी खैर मोहम्मद मला, सलीम पोहर, जानी खान पोहर, मुख्तियार अली ॾेथो, हाजी जान खान कलोड़ो, दिलशाद मला ज़िले जे सहाफ़ियुनि शिरकत कई। इन मौके ते सियासी समाजी अॻवान जंहिंमें शहराज लाखो, अहमद बिरोई समेत समाजी अॻवान वॾे अंग में शिरकत कई। इन्हनि जो चवणु आहे त मेटेसरी ज़िलो तमामु घणनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे। असांजे इलाइक़े में मसइलनि जा अंबार लॻल आहिनि। आफ़ीसर शाही कमु करण लाइ नथा चाहिनि। चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि। अवाम परेशान आहिनि। रोडनि, रस्तनि ऐं ड्रेनेज जो सिस्टम तबाह थियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।